नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे भरिया सिटी खां ख़बर ॾींदा हलूं त भरिया सिटी भरिसां रोड़ी कैनाल जे खाॿे पासे ॻोठ दरिया खान जलबाणी जे साम्हूं RD 377 खां निकिरंदड़ वाटर कोर्स नंबर 4L जे अंदरे पासे ठहियल अंग्रेज़नि जे दौर जी छित सख़्त ज़बू हाल थी हंधा हंधा टुटी पई है, जंहिं सबबि वाटर कोर्स में पाणी तेज़ी सां सेमी रहियो आहे। पाणी सेमो हुजण करे वाटर कोर्स ते पाणी जो सख़्त दबाव वधी वियो आहे। हिन सिलसिले में शहरनि तोड़े आबादगारनि ॿुधायो त असां बार बार भरिया जे आपाशी कामोरनि वटि शिकायत कई है, पर हिन महिल ताईं को बि इमदादी कमु शुरू न कयो वियो आहे। हिन चयो त रोड़ी कैनाल में हिन वक़्तु पाणी जो हिकिड़ो तमामु तेज़ आहे। अगरि ॼाणियल वाटर कोर्स जी भित टुटी पई त हिते कैनाल खे को वॾो घारो पइजी सघे थो, जंहिं सबबि रवासियुनि जो जानी तोड़े माली नुक़सान ते वॾो नुक़सान थियण जो ख़तरो आहे। हिन चयो आहे त जल्द हंगामी तौर ते हिन वाटर कोर्स जी छित खे मज़बूत कराए रवासियुनि खे बचायो वञे। ॿी सूरत में इंतज़ामिया ख़िलाफ़ एहतजाजी तहरीक हलाई वेंदी। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।